कंडियारो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में हुरमत सेठार तंज़ीम पारां कंडियारो में हिकु एम्बुलेंस ॾिनी वई आहे। इन सिलसिले में हसवा चेयरमैन हाजी गुलाम अली सेठार, नुसरत हबीब ऐं मोहम्मद वसीम नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हसवा पूरे पाकिस्तान में कमु करे रही आहे। कंडियारो में कुझु ॾींहं अॻु हादसो थियो जंहिं में 2 माण्हू फोत थिया, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया, पर हुन लाइ तालका अस्पताल में एम्बुलेंस न मिली। समाजी अॻुवान ऐं हसवा जे कारकुननि पहुची इमदादी कार्रवाइनि में हिसो वरितो। हसवा जे एम्बुलेंस पहुती फलाही कम में हिसो वरितो के अहिड़ा अज़ीम इंसान जिन जो अज़म हर वक़्तु ग़रीब मिसकिन माण्हुनि जी सार संभाल लहण, कुझु सोशल मीडिया ते राज कंदड़ इंसान ज़ात जी ख़िदमत करण लाइ तयारु रहंदड़ कुझु दोस्त हिननि जी मोहबत में हिननि जे लाइ हर वक़्तु दुआगू रहंदुसि त जिते इंसान जी सुञाणप हूंदी उते दिलि चवंदी आहे त हुननि पंहिंजी जान निसार करे छॾी आहे। इंसान भाइरनि दोस्तनि सभु अनमोल हीरा हूंदा आहिनि। मां अॼु कंडियारो में एम्बुलेंस ॾियण जो ऐलान कयो आहे। जल्द ई कंडियारो खे एम्बुलेंस ॾिनी वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।